औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला पंहिंजे कलाम मजीद व फ़ुरक़ान हमीद में फरमायो आहे त वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन फ़मन अफ़ा व अस्लह फ़अज्रुहु अलल्लाह इन्नहु ला युहिब्बुज़ ज़ालिमीन। प्यारा दोस्तों, ही क़ुरान पाक जेको आहे उहो असां ताईं हुज़ूर नबी करीम साहिबुल औलाद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जी ज़बान मुबारक खां पहुतो आहे। शुक्रन व हमदन कसीरा जो महबूब जी ज़बान खां मुंहिंजे रब अज़ीम जो कलाम तव्हां सां ताईं पहुतो आहे। मुंहिंजा साईं, अल्लाह साईं ही जेका आयत अवां जे आॾो आऊं पढ़ी आहे उन जो तालुक़ु कावड़ सां आहे। इंसान फितरी तरह सां चइनि अनासरनि जो मजमू आहे, यानी बाह, पाणी, हवा ऐं मिटी। त उन में बाह जो बि घणो जेको अमल दख़ल आहे, यानी कावड़। माण्हू फितरी तरह सां थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते कावड़िजी पवे थो ऐं कावड़ जी का कंहिं कंहिं वक़्तु हद बि न रहंदी आहे। पोइ उन हिसाब सां अलाह साईं तव्हां असांखे इन कावड़ जे मामले में फरमायो आहे त जेके शख़्स कावड़ खे पीअनि था ऐं माण्हुनि खे उन्हनि जूं ख़ताऊं माफ़ु कनि था त बेशक अल्लाह ताला अहिड़नि माण्हुनि सां मुहबत रखे थो। त मुंहिंजा साईं, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त मुंहिंजो रब करीम जेको काइनात सॼी जो ख़ालिक बि आहे, मालिक बि आहे, तव्हां सां सॼो ॾींहुं गुनाह कयूं था ऐं अहिड़ा कम कयूं था जिन सां मुंहिंजो रब करीम रंज थिए थो। पर उन रंज जे बावजूदि, असांजनि गुनाहनि, कोताहियुनि ऐं कमियुनि जे बावजूदि मुंहिंजे रब करीम पंहिंजे नेमतनि जो असां ते किथे बि कॾहिं बि खोट न कई आहे, पंहिंजे नेमतनि जी खोट न कई आहे ऐं पंहिंजी रहमत बरक़रार रखी अथसि। जेकॾहिं अलाह साईं जेके असांजे बदन में उज़वा ॾिना आहिनि उन्हनि मञा कंहिंजी खणी कमी करे त तव्हां असां सां छा अशर थींदो? जेकॾहिं सिजु अलाह साईं न उभारे त तव्हां सां छा कंदासीं? अलाह साईं हवाऊं न घुलाए बंदि करे त असां छा कंदासीं? पर जेकॾहिं ॾमरजी करे हवाउनि जूं चाबियूं तेज़ खणी करे त तव्हां साईं कप वांगुरु ॼाणो ऐं जेकॾहिं सिज जी चाबी खणी वधाए असांजा गुनाह ऐं उणायूं ऐं बेहयाऊं ॾिसी करे चाबी खणी वधाए त तव्हां असांजा दिमाग़ टच कनि। जेकॾहिं मुंहिंजो रब करीम असांजे गुनाहनि ऐं कोताहियुनि ऐं बुराइयुनि खे ॾिसी करे नाराज़ थी पवे ऐं ज़मीन खे थोरो खणी लोॾो ॾिए त तव्हां असां जो हशर बुरो थिए, तव्हां असांजा इहे जेके महलात असां खणी जोड़िया आहिनि हराम जे पैसनि मंझा, उहे टही पट थी वञनि ऐं मुंहिंजो रब करीम जेकॾहिं नाराज़ थी तव्हां असांजे बुराइयुनि ऐं बुछड़ाइनि खां समुंड जे पाणी खे खणी हुकुम करे त हिकिड़ी घड़ी में तव्हां असांखे ॿोड़े फिटी करे। पर मुंहिंजो रब हू मालिक आहे, ख़ालिक आहे, रऊफ़ बि आहे, रहीम बि आहे, गफ़ूर बि आहे, सत्तार बि आहे, जंहिं तव्हां असांजा इन्हनि गुनाहनि जे मथां पर्दो ढकियो आहे ऐं पर्दे ढकण सां गॾु असांजूं नेमतूं घटि न कयूं आहिनि ऐं ज़ोर नेमतूं आहिनि ऐं असां अलाह जूं नेमतूं रोज़ बरोज़
महांगियूं कंदा था वठूं। अलाह साईं जे ॾमर खां डिॼणु खपे। पोइ अलाह साईं तव्हांखे बि इहा ई नसीहत कई आहे तव्हां असांखे त बाबा माण्हुनि जा जेको शख़्स कावड़ पीअंदो, बसि कावड़ तॾहिं ईंदी जॾहिं कंहिंजो ऐब सवाबु थींदो, को गुनाह थींदो, को माण्हू असां सां कुझु कंदो, उन खां पोइ असांखे कावड़ ईंदी। अलाह साईं थो फरमाए जेको शख़्स कावड़ पीअंदो ऐं ॿियनि जा ॾोह ऐं कमियूं कोताहियूं माफ़ु कंदो त अलाह साईं थो फरमाए त मां अहिड़नि माण्हुनि सां मुहबत कयां थो। उन सां गॾु जेको शख़्स फमन अफ़ा वासला, पोइ जंहिं शख़्स माण्हुनि खे माफ़ु कयो ऐं सुलह कई, पोइ उन जो अजुर अलाह साईं तो फरमाए मूं ते आहे। फाजर उहो अलाह आहे, उनजो अजुर अलाह साईं ते आहे। तव्हां असांजी हालत इहा आहे जो कंहिं माण्हू खां का कमी कोताही थिए थी, को ॾोह थी थो पवे त असां उन खे ज़िंदगी भर उन सां ॻाल्हायूं कोन था, उन सां मिटी माइटी दोस्तियूं सभु छिनी था छॾियूं। अलाह साईं इन ॻाल्हि खां मनो फरमाई आहे। महबूबनि जो इहो बि फरमान आहे त जेको शख़्स 3 ॾींहंनि ताईं जेकॾहिं कंहिं माण्हू खे 3 ॾींहंनि ताईं कावड़ रहे थी, उहो इंसान त नथो रहे। याने 3 ॾींहंनि खां वधीक कावड़ करण जो तव्हां असांखे हुकुम ई कोन्हे। त मुंहिंजा साईं, हाणे अलाह साईं इहो थो फरमाए त जेको शख़्स माण्हुनि खे माफ़ु थो करे उन्हनि जूं ग़लतियूं ऐं सुलह थो करे, उनजो अजुर अलाह साईं ते आहे। उन खां पोइ हिते अलाह साईं फरमायो त इन्नहु ला युहिब्बु ज़ालिमीन, बेशक अलाह ताला जेको आहे न, ज़ालिमनि सां मुहबत नथो रखे। उहे ज़ालिम केरु आहिनि? जेके माण्हुनि खे बख़्श नथा कनि उन्हनि जूं ग़लतियूं, जेके माण्हुनि खे ज़रे ज़रे जो हिसाब किताब वठनि था। जेकॾहिं केरु नंढी ग़लती थो करे त उनजी सज़ा उनखे उहा ॾिनी थी वञे जंहिंजो हुन अॻे में सहण जी का ताक़त ई कान्हे। पोइ इन करे अलाह साईं तव्हां असांखे इन ॻाल्हि जी नसीहत कई आहे त तव्हां कावड़ खाओ, तव्हां कावड़ खे पी छॾियो, माण्हुनि खे माण्हुनि जूं ग़लतियूं माफ़ु कयो, तव्हां रहम थिए तव्हां ते, अलाह साईं बि तव्हां सां मुहबत रखे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।